बंद कयो वापारनि खां नाजाइज़ी बंद कयो दादागर्दी बंद कयो ये कब्ज़ाखोरी बंद कयो। नाज़रीन, शिकारपुर मां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त वापारियुनि तरफ़ां सोनारे जी जगह ते कब्ज़े ख़िलाफ़ ऐं पुलिस तरफ़ां केस दाख़िल न करण ख़िलाफ़ सराफा बाज़ार जे सदर सईद अहमद आवान, आल स्माल ट्रेडर जे सदर ज़ुबैर मेमण, नुसरत शहज़ाद मुग़ल, अब्दुल गफ़ार मेमण, सईद मेमण, इक़बाल सोनारो, रवि कुमार, लाला ख़ालिद हकड़ो ऐं ॿियनि तरफ़ां मुतासिर दुकानदार वसीम शेख सां गॾु प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त शिकारपुर पुलिस गढ़ी तेगो वारे इलाइक़नि में धाड़ेलनि खे ख़तमु करण लाइ त क़दम खणे थी, पर शिकारपुर शहर में मारिजी वियल धाड़ेल झंगल तेगाणीअ जियां कब्ज़ा माफ़िया वापारियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। कोरट जे आड़ में क्लार्क काशिफ़ मुफ़्ती जतोई कम्यूनिटी सां तालुक़ रखण करे जवाबदारनि सां गॾु हमिलो करे असांजे दुकानदारनि खे मार कुट कई आहे ऐं हिन दीवार खणी प्लाट ते कब्ज़ो कयो आहे। वापारियुनि चितार ॾिनो त पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे कब्ज़े थियल दीवार न हटाई वई त शिकारपुर शहर में शटरबंद हड़ताल बैदि SP DC ऐं तोड़े कोरट 12 पुरअमन एहतजाज कंदे अलामती बुख हड़ताल कई वेंदी।